अॼु तव्हांजी मदद करण जो तव्हां ॾाढो सुठो सलो ॾिनो। तारा गोल तारा बस हाणे बस बात पंहिंजो इहो बंदि रख। अदा खे शिकायत करण जो पूरो हक़ आहे। मां हिनखे कतई कोन थो रोकियां, भले मुंहिंजी शिकायत करे, सदा शिकायत करे, पर ख़बर तोखे शायदि आहे या न, हिन जे कननि में उहा ॻाल्हि भरी वई आहे जेका हिनखे दुनियाई तारा मुराद ॿुधाए छॾी आहे। अड़े छोरा, मामह खे सरबस्ती हक़ीक़त ॿुधाए त असुल मसइलो छा तां खड़ो थियो आहे। बाबा, जेकॾहिं असीं ॾोही हुजूं न, बिना देर बंदूक असांजे सीने में ठोके छॾिया, तोखे इजाज़त आहे ऐं असांजो खून तोखे माफ़ आहे। मां कसम खणी थो चवां, मूं शेर अली मुराद खे घणो सम्झायो त पराए मसइले में हथ न विझो। मुराद ऐं शेर अली खे वॾो फ़रिश्ते थियण जो शौक़ु हो। दीनू ऐं उनजी छोरी खे हितां भॼाई। हा साईं, हाणे ॿुधाए हाशिम खान, तूं पाण ई यार फ़ैसिलो कर त जेको फंधो ऐं फाहो दीनी वारनि जे ॻिचीअ में पियल हो, जंहिं वारनि पुटनि पंहिंजे ॻिचीअ में विधो आहे, त उन में असांजो कहिड़ो गुवार आहे? मां दीनू ऐं उनजी छोरी जी ॻाल्हि कोन थो कयां। जॾहिं तव्हांजो पाण में ठाह थी वियो हो, जॾहिं छोकिरी खून बाह में सांवलार जे घर वञे पई, त पोइ तो सिकूअ सां छोरी खे छो भॼायो? हाणे तारा गोल तारा, चौकीदार तो ॿुधाए त चोरी कीअं थी आहे। हे त वारो मोभी पुट आहे न, मुराद ख़ान डबल तारो, इहो सॼी राति चौकीअ ते हो। बाबा, मूंखे त इहो शक आहे, शक छा, मूंखे पूरी पूरी पक आहे त तुआरनि चोरनि पाण में मिली भगत करे मारी छोरीअ खे भॼाए छॾियो आहे। मां हिन वक़्तु तोसां न ॻाल्हियूं करण आयो आहियां, न की फ़ैसिलो छकरण आयो आहियां। जेको तो कुझु कयो, तोखे बख़्श आहे। वाड़े तारा गोल तारा, ॻाल्हि त ॿुध, ॻाल्हि ईअं करे ॼण गुड़ जी दिनी खाई छॾी। जॾहिं मूं कुझु कयो ई कोन्हे त पोइ साईं मूं ते बख़्श करण वारो थोरो छो थो थपी? अॼु तोखे सलाम हुजे, तो अहिड़े गंद सां सॼी ज़िंदगी गुज़ारी आहे। ॿुधी पियो न छोरा, वात मां गुलकंद पियो थो कढे, हाणे से तूं ई मां गंद जा ढेर आहियूं, बाक़ी मामा असांखे साईं माणे गुलकंद जो डॿो ॾेई छॾियो आहे। अड़े जहिड़ी ज़मीन हूंदी अहिड़े नमूने फसल फुटंदो न। बस हाणे बस, ख़ुदा जे वास्ते बस कयो। हाणे जेको असली मसइलो आहे उन खे हल करण जी कोशिशि कयो। उहो मां शेर खे कीअं छॾाइणो आहे, इहो मामो ई बहितर ॼाणे थो। शेर खे असां छॾाए वठंदासीं, पर पहिरियां पिणे मौक़े असांजी जान छॾाईंदो। तव्हांखे जेको कुझु करणो आहे पुट पंहिंजे हिसाब सां कयो, बाक़ी हिन मोह जो रिंगट ख़तम ई कोन थींदो। तूं सची आई अधी, ही त तुंहिंजे क़ाबिल ई कोन हो। तुंहिंजो हिन सां निकाह कराए मूं तुंहिंजी ज़िंदगी अज़ाब में विझी छॾी आहे। अच मुराद पुट। ॻाल्हि वरी ईअं पियो करे, जे आइस्क्रीम सां गॾु फलूदो खाई छॾी। हाणे से अहिड़ी यमन जी शहज़ादी सॼे मुल्क मां असांखे कान मिले आहे। इहो बि न सोची त हिन खबड़ जे जिन खे मूं क़बूल कयो आहे, न त सॼी उमिरि कुंवारी वेठी हुजे हा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।